सिंधु दरिया में पानी के वेकरन में वाजो सिलसिलो जारी। गुड्डू और सखर बैराज वट विचोले दर्जे की बोरिजी सूरत हाल बरकरार। गुड्डू बैराज वट पानी जो मथां वेकरो 4,22,000 ऐं हेठां वेकरो 4,01,000 क्यूसिक ताईं पहुंची वियो। सखर बैराज वट पानी जो मथां वेकरो 3,55,630 ऐं हेठां वेकरो 3,15,880 क्यूसिक पानी रिकॉर्ड। कोटरी बैराज ते मथां वेकरो 1,67,038 क्यूसिक ऐं मथां वेकरो 1,26,382 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में किथे हल्की तो किथे तेज़ बरसात। मौसम खुशगवार थी वई। कोरंगी, महमूदाबाद, मंसूर कॉलोनी, शाहराह फैसल, अख्तर कॉलोनी, गुलिस्तान जोहर और ॿियनि इलाइक़नि में बरसात। आया चंडीगढ़ रोड, सदर, मंगो पीर में भी वसकारो थियो। खैबर पख्तूनख्वा के मुख्तलिफ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोडा डप विझा। माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। सवात, मिंगोरा ऐं भर पासे ज़िलज़िले जा लोडा महसूस कया विया। ज़िलज़िलो मापींदड़ मर्कज़ मूजिब ज़िलज़िले की शिदत रेक्टर स्केल ते 4.4 रिकॉर्ड कई वई। पाकिस्तान में अक़लियतुनि के समूरा सियासी, मुआशी और समाजी हक़ हासिल आहिनि। असांजो मज़हब इस्लाम अक़लियतुनि के हक़नि के तहफ़्फ़ुज़ के मुकम्मल तौर ते तस्लीम करे थो। सदर आसिफ अली ज़रदारी जो अक़लियतुनि के ॾिहाड़े ते पैगाम चवे तो पाकिस्तान अक़लियतुनि के सियासी, समाजी और मुआशी तौर ते बाइख्तियार बणाइण लाइ केतिरा ई क़दम खया आहिनि। अक़लियतुनि के मज़हबी, समाजी, सियासी और मुआशी हक़नि जो तहफ़्फ़ुज़ यकीनी बणाइण लाइ पुरज़म आहियूं। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अक़लियतुनि के हक़नि ऐं तरक्की ऐं बाइख्तियार बणाइण जे बुनियादी उसूलनि ते कॾहिं बि सौदेबाज़ी न कई वेंदी। पीपी अक़लियतुनि के हक़नि लाइ डिघी जदोजहद कई आहे। 1973 जो मुतफ़िक़ा आइन क़ाइदे अवाम शहीद भुट्टो जे सियासी बिसरत जो चिट्टो सबूत आहे। सभु गॾिजी अहिड़ो मुल्क बणाए सघूं था जिथे हर फ़र्द क़ौम जी ख़ुशहाली में पंहिंजो हिस्सो विझी सघे। अक़लियतुनि जे क़ौमी ॾींहं ते चेयरमैन, जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी, सर्विस चीफ्स ऐं पाक फ़ौज जूं अक़लियती बिरादरीअ खे वाधायूं। ISPR जो चवणु आहे त मुल्क जी तरक्की में अक़लियती बिरादरीअ जो अहम किरदारु आहे। क़ौम जी तरक्की ऐं ख़ुशहाली में अक़लियती बिरादरीअ जो किरदारु विसारण जोॻो न आहे। मुल्क जी सक़ाफ़ती सुञाणप में बि अक़लियतुनि जो किरदारु इंतिहाई अहम आहे। पाकिस्तान जो नालो रोशन कंदड़ क़ौमी हीरो अरशद नदीम ॾे वापस पहुची वियो। लाहौर एयरपोर्ट ते शानदार आजिया। क़ौमी हीरो के भेटा ॾियण लाइ माण्हुनि जी पीह, जोश ऐं जज़्बो ॾिसण वटां। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल, नून लीग अख़बार साद रफ़ीक, उस्मा बुखारी ऐं ॿिया बि एयरपोर्ट पहुता। गोल्ड मेडल माणींदड़ अरशद नदीम जो चवणु आहे त क़ौम ऐं वालिदैन जी दुआ सां कामयाबी मिली आहे, जंहिं पुठियां डिघो सफ़र आहे। अरशद नदीम दुआऊं करण ते क़ौम जा थोरा मञिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार आऊं आहियां दुआ भुट्टो। हेडलाइन समाज चूं अमा के आगाह कंदा